मोरो मोरो वेझो ॻोठ पीराणो सोलंगी जे रहवासी नारी नादिया पंहिंजे पीउ अनवर सोलंगीअ सां गॾु माउ जी मिल्कियत ते कब्ज़ो थियण वारे अमल ऐं लॻल इल्ज़ाम ख़िलाफ़ एहतजाज कयो, जिते हिन चयो त मुंहिंजी माउ वफ़ात करे वई आहे, जंहिंजी मिल्कियत ते मुंहिंजी मासी कब्ज़ो करे छॾियो ऐं ग़लति बयानु कंदे इल्ज़ाम हणी रही आहे, जेको ग़लति ऐं कूड़ आहे। हिन चयो त मां पंहिंजी रज़ा ख़ुशी सां पीउ वटि रहां थी, जंहिं ते हू ग़लति इल्ज़ाम हणी रहिया आहिनि त मूंखे ज़ोर विझी खणी विया ऐं मारकुट कई वई, जेको सरासर कूड़ आहे। जॾहिं त ज़रिए ज़मीन जा असल काग़ज़ पिणु मूं वटि आहिनि। हिन चयो त मूंखे मासी साहिबज़ादी सोलंगी वॾियूं तकलीफ़ूं ॾिनियूं, माल मता जो कमु करायो ऐं ज़ुल्म कयो। हाणे मासी साहिबज़ादी वरी कूड़ा इल्ज़ाम ॾेई ज़रिए ज़मीन 4.5 एकड़ माल, सोना ज़ेवर ऐं ॿियो क़ीमती सामान फॿाइणु चाहे थी, जेको मां पंहिंजो हक़ वापसि वठंदसि। जेकॾहिं हक़ न ॾिनो वियो त मां अदालत सॻोरी वेंदसि, जितां इंसाफ़ जी उमेद आहे। हिन चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, चीफ जस्टिस ऑफ सिंध हाई कोर्ट सेशन जज नौशरो फ़िरोज़, घरू वज़ीर IG सिंध, पुलिस DIG शहीद बनज़राबाद, SSP नौशरो फ़िरोज़ समेत वसा वारनि खां मुतालबो कयो त मज़कूरा मामले जो नोटिस वठी हक़ ॾियारो इंसाफ़ कयो वञे। वारो मूंखे 4.5 एकड़ बनीअ जा मूंखे ॾियनि, ॿियो मूंखे पीउ पंहिंजो कोन वठी विया, ज़बरदस्तीअ सां मां पंहिंजे राज़ ख़ुशीअ सां वई हुयमि। बाक़ी वधीक यकीन करण जो तालुक न आहे, मूंखे पंहिंजी बनी ॾियो, ॿियो सभु कुझु मूंखे लटो कपिड़ो 800 वॻे जी आहे, माल मतावा मूं सॼी उमिरि तव्हां सां ज़िंदगी सॼी ॾिनी आहे, गाह पटो कयो, हर शइ कई, मुंहिंजी तव्हां न मञी, मूंखे पंहिंजी हाणे बनी ॾियो, जे नथी ॾियो त मां पंहिंजो ॿियनि हली कोर्ट कंदसि। बाक़ी मूंखे राज़ ख़ुशीअ सां मां आहियां, मूंखे पंहिंजो पीउ कोन वठी आहे बनी ज़बरदस्ती करे। साहब ख़ातून मासी आहे मुंहिंजी, उहा चाहे थी मां बनी न ॾींदसि, मूंखे बनी ॾियणी अथसि, कीअं बि करे बनी ॾियणी अथसि, जे नथी ॾिए त मां कोर्ट कंदीसांसि, किथे बि हलंदी मां वेंदीमांसि। ईअं असां अमां जे सॼी आहे, अमर जी सॼी आहे बनी मूंखे पंहिंजी ॾिए, अमर त केस के न लिखी ॾेई वई त मुंहिंजो हिसो केस